ओ उस्ताद शाला शाल वाला खुश हां वे खेलो को पिया एक मगन में खेत आए वरी आयो हां हां कल गाल विसरी गई उस्ताद वरी केड़ी गाल है हे हेडो माशाल्लाह कम करायो तो हां मिठाई बिठाई न खरायो कलम खां से न गाल विसरी गई हल तुंजी काने मां चाह थी चाह उस्ताद मिठाई मिठाई आई कैसी जी आयो हां जी शाबाश थी यार इतनी को 150 200 तेल विजराए करे मिठाई करे आयो हां तू सीजी यार माखे याद करे याद कले खड़े जने अणु तकलीफ कई कल गाल विसरी वई थी उस्ताद त मां गाल याद अचिया त मां अॼु वरी आयो ता माशाल्लाह कम वीआईपी खेला हां जी हलल पो ये करे मिठाई घुराए ता वठो को मसलो ही नहीं हां मिठाई घुरायो हुकुम आ तू यो अदल हेदल हेदे दा हेदे 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 पुट हेदे हेदे वञ हिकिड़ो कम कर मिठाई वठी दीवाने होटल तो वीआईपी वीआईपी सही आ सही ठीक ठीक हाँ हाँ वञ करी मत कर वञा दादा हाँ हाणे हे जो मिठाई वठण वञे त कब केर बीहंदो मजदूर बि हिकिड़ो मिठाई वठण वञे यार इहो त मसलो आहे न हल ॻाल्हि ॿुध को मसलो ई न आहे यार ॻाल्हि ॿुध हे वञे तो छोकिरो मिठाई वठण 2 मिंट बीहस में जेको आहे हाणे मज़दूर बि न आहे कोई बि ठीकु आहे जॾहिं बि करे बीहे ठीक आ तव्हां चओ था त मां हाँ 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 बीहे हले वालिया हल हल तूं वञी